चेयरमैन इमरान खान जा गिरफ्तारी वारंट्स जारी किया विया आहिनि। तव्हांखे आगाह कयो पिया मारगला थाणे वारे इलाइक़े जे मैजिस्ट्रेट गिरफ्तारी वारंट जारी कया आहिनि। अदालत इमरान खान खिलाफ़ 20 अगस्त ते दाख़िल केस में गिरफ्तारी वारंट जारी कया आहिनि। तव्हांखे आगाह कयो पिया नाज़रीन, PTI चेयरमैन इमरान खान जा गिरफ्तारी वारंट जारी कया विया आहिनि। मारगला थाणे वारे इलाइक़े जे मैजिस्ट्रेट गिरफ्तारी वारंट जारी कया आहिनि। अदालत इमरान खान खिलाफ़ 20 अगस्त से दाख़िल केस में गिरफ्तारी वारंट जारी कयो आहे। अव्हांखे आगाह कयो पिया नाज़रीन, PTI चेयरमैन ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान जा वारंट गिरफ्तारी जारी कया विया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। PTI चेयरमैन इमरान खान जा गिरफ्तारी वारंट्स जारी कया विया आहिनि। मारगला थाणे वारे इलाइक़े जे मैजिस्ट्रेट गिरफ्तारी वारंट जारी कया आहिनि। अदालत इमरान खान खिलाफ़ 20 अगस्त ते दाख़िल केस में गिरफ्तारी वारंट जारी कया आहिनि। वहाँ के आगाह कयूं पिया ब्रेकिंग न्यूज़ आहे। अॻूणे वज़ीर आज़म ऐं PTI चेयरमैन इमरान खान जा वारंट गिरफ्तारी जारी किया विया आहिनि। PTI चेयरमैन इमरान खान जा गिरफ्तारी वारंट जारी थी चुका आहिनि। मारगला थाणे वारे इलाइक़े जे मैजिस्ट्रेट गिरफ्तारी वारंट जारी कया आहिनि। अदालत इमरान खान खिलाफ़ 20 अगस्त ते दाख़िल केस में गिरफ्तारी वारंट जारी कया आहिनि। PTI चेयरमैन इमरान खान की गिरफ्तारी जा वारंट जारी किया विया आहिनि। मारगला थाणे वारे इलाइक़े जे मैजिस्ट्रेट गिरफ्तारी वारंट जारी कया आहिनि। अदालत इमरान खान खिलाफ़ 20 अगस्त ते दाख़िल केस में गिरफ्तारी वारंट जारी कया आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म ऐं PTI चेयरमैन इमरान खान जा गिरफ्तारी वारंट जारी कया विया आहिनि। इहा ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। PTI चेयरमैन इमरान खान जा गिरफ्तारी वारंट जारी थी चुका आहिनि। मारगला थाणे वारे इलाइक़े जे मैजिस्ट्रेट गिरफ्तारी वारंट जारी कया आहिनि। अदालत इमरान खान खिलाफ़ 20 अगस्त दाख़िल केस में गिरफ्तारी वारंट जारी कया आहिनि।